पढ़ियल जाहिल तहांखे कहिड़ी ख़बर त स्टाइल छा हूंदो आहे। ही अब सिंध जी न्याणी छो सुखड़ी अजरक गुलाम ते पाए एक्शन पाई हणी। अजरक असां सिंधियुनि जो शान आहे। मथो ढकण बि असां न्याणियुनि जो शान आहे। लगे थो तू ॻोठ मां आई है और ॻोठाणी ही असांजो स्टाइल आहे। जे शहरनि में मथे घर के स्टाइल था समझो त पोइ असां ॻोठनि वारा भला हूं। तहां अनपढ़ियल जाहिल तहांखे कहिड़ी ख़बर त स्टाइल छा हूंदो आहे। गौर कर ॾिस कामयाब माण्हुनि में वधि रेशो असां ॻोठाणनि जो आहे। तूं कॾहिं कामयाब थी आई ॻोठ जी बकरी। आऊं पंहिंजी कामयाबी ॿुधाईंदी न आहियां, वक़्त ते तोखे पाणे ख़बर पइजी वेंदी।